ही को टाइम आ घर अचण जो ख़बर अथई अधु रात गुज़री चुकी आ। छो देखो स्कूल आ जा जो मां टाइम सां अचां ऐं टाइम सां वञा। जेकॾहिं मां देर सां तो अचां या सवेर अचां तोखे कहिड़ो खुटको आहे? खुटको मूंखे न हूंदो त कंहिंखे हूंदो? सुभाणे खां पोइ जॾहिं ॻाल्हि खुली त तूं ई मूंखे चवंदे त तो मूंखे छो न ॿुधायो? वरी छा थियो आहे? तूं बि को न को किस्सो ठाहियूं वेठी आहे। तुंहिंजी भेण जा लक्षण मूंखां ॾिठा नथा थियनि। बानू सोचे सम्झी ॻाल्हाए। मेरू हिकु ख़ानदानी छोकिरी आहे। तूं हुनजे किरदार ते आंगुर न खण, कुझु हया कर। हया शर्म त तुंहिंजी ख़ानदानी भेण खे हुजणु खपे न। हारिन कुड़मिन जे मिलण जे बहाने अलाए केसा थी मिलंदी वते। मादी कुकड़ पंगू थी दे। खबरदार भेड़ बानू ते इल्जाम न आण। कैसा कौन थी मिले थी हारिन कुड़मिन सां। थी सके तो इन बहाने के ॿियनि सां बि मिलंदी हुजे।